सुप्रीम कोर्ट जी ख़ास बेंच पारां पानामा केस जी जांच लाइ जोड़ियल JIT में 6 इदारनि खे नुमाइंदगी ॾिनी वई आहे। FIA जे एडिशनल डायरेक्टर वाजिद ज़िया जी अॻुवाणी में जोड़ियल JIT में स्टेट बैंक मां आमिर अज़ीज़, ISI मां ब्रिगेडियर नौमान सईद, MI मां ब्रिगेडियर कामरान खुर्शीद ऐं SACP मां बिलाल रसूल खे खंयो वियो आहे, जॾहिं त नेब जो 20 ग्रेड जो ऑफिसर इरफान नईम मंगी बि JIT जो हिस्सो हूंदो। गॾियल जांच टीम पानामा फ़ैसिले में उथारियल 15 सवालनि जा जवाब ॻोल्हे जांच अॻिते वधाईंदी। JIT हर 15 ॾींहंनि खां पोइ पंहिंजी रिपोर्ट ख़ासि बेंच वटि जमा कराईंदी, जॾहिं त 60 ॾींहंनि में उहा पंहिंजी जांच मुकमिल कंदी। JIT 22 मई ते पंहिंजी पहिरीं रिपोर्ट ख़ासि बेंच आॾो पेश कंदी। गॾियल जांच टीम जो सेक्रेटरीट जुडिशल अकेडमी में हूंदो। हुकूमत खे टीम लाइ 2 करोड़ रुपया जारी करण जी हिदायत कई वई आहे। मुल्की इदारा JIT सां सहकार जा पाबंद हूंदा, उहा ॾेही ऐं परॾेही माहिरनि जूं ख़िदमतूं बि हासिल करे सघंदी। ख़ासि बेंच जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जुडिशल अकेडमी में सेक्रेटरीट ऐं मुलाज़िमनि जी मंज़ूरी चीफ जस्टिस खां वरिती वेंदी। अदालत हुकूमत खे हिदायत कई त JIT ऑफिसरनि ऐं सेक्रेटरीट जी सिक्योरिटी यकीनी बणाई वञे। अदालत मूजिब JIT में शामिल ऑफिसरनि खे रिहाइशी ऐं सफ़री सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। JIT जो मुक़रर कयल सरबराह वाजिद ज़िया बेनज़ीर भुट्टो क़त्ल केस में गॾियल जांच टीम जो मेंबर बि रही चुको आहे। वाजिद ज़िया पुलिस सर्विस जो 21 ग्रेड जो ऑफिसर आहे ऐं हू मरी सां तालुक़ रखे थो। वाजिद ज़िया मुख़्तलिफ़ ज़िलनि में DPO बि मुक़रर रही चुको आहे। JIT में मेंबर तौरु शामिल बिलाल रसूल पंजाब जे अॻूणे गवर्नर मियां अज़हर जो भाणेजो आहे, जेको PTI सां तालुक़ रखे थो।